जुमशाही रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो। तालीम एक अहिड़ो ज़ेवर आहे जेको इंसान खे आसमान जी बुलंदियुनि ते पहुचाईंदो आहे। मौजूदा हालतुनि में सरकारी सतह ते तालीमी निज़ाम खे वधीक बहितर करण जी सख़्त ज़रूरत आहे। उन ॾिसे में समाजी तंज़ीमुनि, सिविल सोसाइटी, मक़ामी अॻवाननि समेत सानियामंदनि खे गॾियल कोशिशूं करणु घुरिजनि, छाकाणि त मुल्क जी मौजूदा हालतुनि में ग़रीब तबक़े सां तालुक़ रखंदड़ अवाम पंहिंजनि ॿारनि खे ख़ांगी तालीम नथा ॾियारे सघनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार जुमशाही कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मौजूदनि शहरियुनि, साफ़िन, वापारियुनि समेत सियासी ऐं समाजी अॻवान पारां जुमशाही सां तालुक़ रखंदड़ नौजवान अब्दुल क़दीर क़ासिम पलीजो खे ताज़ो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास करे SP नौशीर अफरोज़ मुक़रर थियण ते मुबारकबाद ऐं आजियाणे वारी तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। आजियाणे वारी तक़रीब जुमशाही प्रेस क्लब जे उहिदेदारनि समेत जुमशाही जे समाजी अॻवान पारां मुनक़द कई वई। तक़रीब में मोहम्मद कासिम पलीजो, डॉक्टर इस्माइल पलीजो, हाजी मुख्तियार पलीजो, डायरेक्टर इंफॉर्मेशन एंड वाटर कारपोरेशन अब्दुल कादिर, शेख हसन अली भोरो जोखियो, तुराब अली जोखियो, करीमुल्ला जोखियो, प्रोफेसर हबीबुल्ला पलीजो, कादिर बख्श पीरानी, फ़कीर समन जोखियो, डॉक्टर ताज पलीजो, जुम्मा खान जोखियो, अब्दुल रशीद जाखरू, अब्दुल रशीद जोखियो, अब्दुल रहीम जोखियो, अब्दुल रऊफ ब्रोई, रिजवान ब्रोई, मोहम्मद सालिह मीरानी, पीर गुलाम हुसैन शाह, मोहम्मद जुम्मन जोखियो, राना मोहम्मद इकबाल समेत ॿियनि मौजूदनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ अॻवाननि पारां जुमशाही ॼाई नौजवान अब्दुल क़दीर पलीजो खे SP नौशीर अफरोज़ मुक़रर थियण ते मुबारकबाद ऐं नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कंदे चयो त अब्दुल क़दीर पलीजो पंहिंजी ज़हानत ऐं क़ाबिलियत जहिड़ी तरह ऐं मुनसिब ते पहुतो आहे जेको न सिर्फ़ संदन वालिदैन ऐं ख़ानदान जे लाइ फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि आहे, पर उहा जुमशाही समेत ज़िले ठठे जे लाइ पिणु हिकु वॾी एज़ाज़ जहिड़ी ॻाल्हि आहे।